रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बी ज़िदनी इल्मा। अस्सलामु अलैकुम। मां आहियां तव्हां सां गॾु यास्मीन रिज़वान, तव्हांजे पंहिंजे चैनल शबाना नवाज़ ऑफिशियल ते। ऐं जीअं त असां पोयां जेके बि क्लासिस कया आहिनि, तक़रीबन क्लास 4, क्लास 5 ऐं हिनमहिल क्लास 6 असांजो स्टार्ट आहे। उनजो चैप्टर नंबर 5 आहे ऐं उन चैप्टर नंबर 5 जो नेम आहे एटम्स, मॉलिक्यूल, मिक्सचर्स एंड कंपाउंड्स। ठीकु आहे, इहो टोटल जेको चैप्टर आहे बिलोंग टू केमिस्ट्री। ठीकु आहे, जेकॾहिं असां उनजे क्वेश्चन नंबर 1 ते था अची वञूं त एलिमेंट्स आर मेड अप ऑफ एटम्स। अच्छा, जेको हिनजो जेको मेन टॉपिक आहे एटम्स, मॉलिक्यूल, मिक्सचर एंड कंपाउंड्स, या हिनजो जेको टाइटल आहे चैप्टर नंबर 5 जो, उहो टोटली जेकॾहिं ॾिसूं त डिपेंड करे थो असांजे एटमिक स्ट्रक्चर ते। ठीकु आहे, त एटमिक स्ट्रक्चर कंहिं बि एलिमेंट जो एटमिक स्ट्रक्चर जेको हूंदो आहे उहो उन में छा छा मौजूदु हूंदा आहिनि। उन में असांजे एटमिक स्ट्रक्चर में असांजा शेल्स मौजूदु हूंदा आहिनि, असांजा इलेक्ट्रॉन्स मौजूदु हूंदा आहिनि, असांजा प्रोटॉन्स मौजूदु हूंदा आहिनि। हाणे फस्ट जेकॾहिं क्वेश्चन ते था अचूं, एलिमेंट्स आर मेड अप ऑफ एटम्स। व्हाट आर द एटम्स? एटम्स आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मैटर। ऐं असां पोयां बि पढ़ी आया आहियूं त मैटर छा आहे। मैटर मादो आहे, उहा शइ जेका जॻह रखे, जॻह वलारे ऐं वज़न रखे, उनखे असां मादो चवंदा आहियूं। उनजे स्मॉलेस्ट पार्टिकल खे असां छा चवंदासीं? एटम्स। सेकेंड क्वेश्चन आहे विच इज़ द सिंपलेस्ट एलिमेंट। अच्छा, जेकॾहिं असां पीरियडिक टेबल ॾिसंदासीं त पीरियडिक टेबल में टोटल जेके एलिमेंट्स आहिनि 118 एलिमेंट्स आहिनि। हाणे उन्हनि मां जेकॾहिं सिंपलेस्ट एलिमेंट आहे उहो कहिड़ो आहे? हाइड्रोजन। हाइड्रोजन कहिड़े बेस ते सिंपलेस्ट एलिमेंट आहे? छाकाणि त इन हाइड्रोजन जो जेको एटमिक स्ट्रक्चर खे ॾिसंदासीं त उन में हिकिड़ो इलेक्ट्रॉन आहे ऐं हिकिड़ो प्रोटॉन आहे, ऐं उहो हिकिड़ो इलेक्ट्रॉन फर्स्ट शेल में ई मौजूदु आहे, तंहिं करे असां उनखे छा था चऊं? सिंपलेस्ट एलिमेंट। ओके, देन अची वञूं था मोस्ट कॉमन एलिमेंट फाउंड ऑन अर्थ इज़ ऑक्सीजन। माने जेको कॉमन एलिमेंट प्रेजेंट हुजे अर्थ ते उहो कहिड़ो आहे? ऑक्सीजन। कहिड़े फॉर्म में हूंदो आहे? गैसियस फॉर्म में हूंदो आहे। 2 or more atoms combine together to form molecule. What is molecule? Combination of atom is called molecule. What? Molecule क्या है? Combination of atoms is called molecule. Okay. Then अच्छी था वन्यो question number 149 ते 2 atoms of hydrogen element and 1 atom of oxygen. हाणे 2 एटम छा जा? हाइड्रोजन जा, ऐं हिकिड़ो एटम छा जो? ऑक्सीजन जो, कंबाइन टू फॉर्म वाटर। व्हाट इज़ द मॉलिक्यूलर फार्मूला ऑफ वाटर? H2O। दैट्स वाई छा था चऊं त 2 एटम छा जा? हाइड्रोजन जा, ऐं हिकिड़ो एटम छा जो? असांजो ऑक्सीजन जो कंबाइन थी करे छा थो ठाहे? वाटर मॉलिक्यूल थो ठाहे। विच इज़ द सिंपलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाउंड एंड इज़ मेड अप ऑफ ग्रुप ऑफ एटम्स। अच्छा, सिंपलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाउंड एंड इज़ मेड अप ऑफ ग्रुप ऑफ एटम्स। जीअं मथे पढ़ी आयासीं त 2 एटम्स आर कंबाइंड टू फॉर्म मॉलिक्यूल, त सिंपलेस्ट जेको पार्टिकल ऑफ कंपाउंड जो जेकॾहिं चऊं त उहो छा आहे? मॉलिक्यूल आहे। अच्छा, पाण वरी जेकॾहिं कंपाउंड ते था अचूं त कंपाउंड छा आहे? वरी उहो आहे कॉम्बिनेशन ऑफ डिफरेंट मॉलिक्यूल्स कंबाइंड टू फॉर्म कंपाउंड। देन था अची वञूं हाउ मेनी एलिमेंट्स आर देयर इन नेचर? 118 एलिमेंट्स आर प्रेजेंट इन नेचर। ठीकु आहे। देन आहे विच आर द सिंपलेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेंस। अच्छा, सबस्टेंस जो सिंपलेस्ट फॉर्म या प्योरेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेंस इज़ कॉल्ड एलिमेंट। जीअं असां पीरियडिक टेबल पंहिंजी खणंदासीं जंहिंमें असां चऊं था त 118 एलिमेंट्स मौजूदु आहिनि। इहे टोटल जेके बि आहिनि उन्हनि खे छा था चऊं? एलिमेंट्स। एलिमेंट्स छा आहिनि? प्योर सबस्टेंस आहिनि। ओके, देन था अची वञूं ऑल द एलिमेंट्स आर रिप्रेजेंट बाय अ सिंबल। सभई जेके बि पीरियडिक टेबल में एलिमेंट्स आहिनि उहे कंहिं सिंबल जे थ्रू या कंहिं निशानी जे थ्रू असांखे रिप्रेजेंट था कया वञनि। व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट? हाइड्रोजन। हाइड्रोजन कहिड़े फॉर्म में हूंदी आहे? गैसियस फॉर्म में हूंदी आहे, ऐं उनजी सिंबल छा आहे? H2। ठीकु आहे। व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट? हीलियम। हीलियम जी जेका आहे सिंबल आहे He। देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट? कार्बन। कार्बन जी छा आहे? C। ठीकु आहे। कार्बन कहिड़े फॉर्म में मिलंदो आहे असांखे? कार्बन हूंदो अथव सॉलिड फॉर्म में। ठीकु आहे न। ओके, देन था चऊं व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट? नाइट्रोजन। नाइट्रोजन इज़ इन गैसियस फॉर्म एंड इट्स सिंबल इज़ N2। ठीकु आहे। देन था अची वञूं क्वेश्चन नंबर 158 ते व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट? ऑक्सीजन। ऑक्सीजन खे असां O2 सां ज़ाहिर कंदा आहियूं। ठीकु आहे। ऑक्सीजन जेका आहे गैस आहे, उहा गैस आहे जेका असां
जेके जानदारनि में जेकॾहिं असां ह्यूमन बींग्स ते अची वञूं त ऑक्सीजन असां इनटेक कंदा आहियूं ऐं कार्बन डाइऑक्साइड असां ॿाहिरि कढंदा आहियूं ऐं जेकॾहिं प्लांट्स ते था अची वञूं त प्लांट्स छा कंदा आहिनि कार्बन डाइऑक्साइड इनटेक कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन छा कंदा आहिनि एक्सेल कंदा आहिनि देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट फ्लोरीन फ्लोरीन जेका आहे अच्छा एफ आहे हिन जी सिंबल ऐं फ्लोरीन जेको आहे मोर इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट प्रेजेंट इन पीरियडिक टेबल दिस एलिमेंट belongs to 7th A group ठीक है ये चाहे मोर इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट है इलेक्ट्रोनेगेटिविटी चाहे इलेक्ट्रोनेगेटिविटी इज एक्चुअली द एबिलिटी टू अट्रैक्ट द शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स उनके असां उन एबिलिटी के जेकॾहिं को भी एलिमेंट या को भी असांजो एटम छा करे इलेक्ट्रॉन पेयर जो ना अट्रैक्ट करे इट सेल्फ दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट एंड फ्लोरीन असांजो छा आहे मोर इलेक्ट्रोनेगेटिव एलिमेंट है देन आहे व्हाट इज द सिंबल ऑफ एलिमेंट कैल्शियम कैल्शियम ते था अची वञूं त उन जी सिंबल छा आहे Ca यो एज अ मिनरल असां पढ़ी आया हूँ पोयां देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट सल्फर सल्फर जेको आहे एस इन जी सिंबल आहे पोइ आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट फास्फोरस फास्फोरस जी पी आहे एंड देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट एल्यूमिनियम एल आहे एल्यूमिनियम फॉइल्स जेके यूज़ थींदा आहिनि ख़ासि तौर ते ही उहो एल्यूमिनियम आहे देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट मैग्नीशियम दिस इज़ आल्सो मिनरल ऐं इन जी सिंबल आहे एम जी व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट आयरन आयरन जी जेकॾहिं चवंदा आहियूं जेका डेफिशिएंसी चऊं था आयरन जी डेफिशिएंसी त एफ ई इन जी छा आहे सिंबल आहे छा जी असांजी आयरन जी पोइ आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट नियॉन नियॉन कहिड़े फॉर्म में हूंदी आहे गैसिस फॉर्म में हूंदी आहे ऐं उन जी सिंबल आहे एन ई देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट सोडियम सोडियम बि असांजो मिनरल आहे एन ए उन जी छा आहे सिंबल आहे ओके देन आहे व्हाट इज़ द सिंबल ऑफ एलिमेंट क्लोरीन सी एल क्लोरीन इज़ आल्सो बिलोंग टू group 7th A and this is also electronegative element okay then which gas is used in advertisement balloons वो कहिड़ी गैस आहे हाइड्रोजन गैस ठीकु आहे which are two important groups of elements on earth हाणे एलिमेंट्स जेके जा जेकॾहिं चऊं टाइप ऑफ एलिमेंट्स आहिनि उहे टू टाइप्स जा एलिमेंट्स आहिनि हिकिड़ा हूंदा आहिनि मेटल्स ऐं ॿिया हूंदा आहिनि नॉन मेटल्स अञा थर्ड टाइप आहे जंहिंखे चवंदा आहियूं मेटलॉइड्स ठीकु आहे पर असां पहिरीं अचूं था मेटल्स ऐं नॉन मेटल्स ते त मेटल्स जीअं सिंपली चवंदा आहियूं त उहे हूंदा आहिनि जेके जंहिंमां असांजी जेका आहे इलेक्ट्रिसिटी इज़ली पास आउट थी वञे माने छा चऊं त असांजी बिजली जा सुठा पसराईंदड़ जेके हूंदा आहिनि उहे मेटल्स हूंदा आहिनि ऐं नॉन मेटल्स ते अची वञूं त जंहिंमां असांजी इलेक्ट्रिसिटी पास न थी सघे असां उन्हनि खे नॉन मेटल्स इहे कुझु उन्हनि जूं थोरियूं ब्रीफिंग आहिनि मेटल्स ऐं नॉन मेटल्स जूं पहिरियों उन खां पोइ था अची वञूं मेटल्स आर यूजुअली सॉलिड्स हूंदा आहिनि मेटल्स कहिड़े फॉर्म में हूंदा आहिनि सॉलिड्स फॉर्म में हूंदा आहिनि जेकॾहिं असां ए फैमिली ते अची वञूं छाकाणि त असांजा जेके एलिमेंट्स आहिनि उहो टू फैमिलीज़ ते माने डिवाइड कया आहिनि हिकिड़ो ए फैमिली ॿियो आहे बी फैमिली त ए फैमिली तक़रीबन छा आहिनि असांजा मेटल्स आहिनि ऐं बी फैमिली तक़रीबन असांजा नॉन मेटल्स आहिनि देन आहे नॉन मेटल्स आर ऑफन कहिड़े फॉर्म में हूंदियूं आहिनि गैसियस फॉर्म में हूंदियूं आहिनि विच हैव हाई ऑफ मेल्टिंग पॉइंट एंड बॉइलिंग पॉइंट माने जेकॾहिं मेटल्स एंड नॉन मेटल ते अची वञूं त कंहिंजी जेका बॉइलिंग पॉइंट एंड मेल्टिंग पॉइंट हाई हूंदी आहे मेटल्स जी छा हूंदी आहे बॉइलिंग पॉइंट हाई हूंदी आहे ऐं मेल्टिंग पॉइंट एंड बॉइलिंग पॉइंट छा हूंदी आहे हाई हूंदी आहे देन आहे विच हैव लो पॉइंट ऑफ मेल्टिंग एंड बॉइलिंग माने जंहिंजी मेल्टिंग एंड बॉइलिंग पॉइंट छा हुजे लो हुजे उहे असांजा छा आहिनि नॉन मेटल्स आहिनि विच आर गुड कंडक्टर ऑफ हीट एंड इलेक्ट्रिसिटी ऑफ कोर्स मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट एंड इलेक्ट्रिसिटी ठीकु आहे देन था अची वञूं छा ते what are formed by combination of two or more elements जॾहिं एलिमेंट्स पाण में टू या इन खां वधीक एलिमेंट्स पाण में कंबाइन थींदा त असां उन्हनि खे चवंदा आहियूं कंपाउंड हाणे हिकिड़ो थोरो डिफरेंस आहे कंपाउंड एंड मालिक्यूल में त मालिक्यूल छा आहे एटम्स कंबाइन टू फॉर्म मालिक्यूल and elements two or more than two elements different elements combined to form compound ठीक है water is an example of a compound which contain hydrogen as well as oxygen हाणे वाटर छा आहे एक्चुअली कंपाउंड बि आहे ऐं मालिक्यूल बि आहे ठीकु आहे कीअं छाकाणि त ॿ एटम हाइड्रोजन जा ऐं हिकिड़ो ऑक्सीजन जो एटम कंबाइन थी करे मालिक्यूल थो ठहे वाटर मालिक्यूल थो ठहे ऐं जेकॾहिं सिंपली कंपाउंड चऊं त छा आहे हाइड्रोजन जा ॿ एटम ऐं हिकिड़ो ऑक्सीजन इहे टई पाण में गॾिजी करे छा था ठाहिनि कंपाउंड था ठाहिनि कॉमन सॉल्ट इज़ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ सोडियम एंड क्लोराइड जेको असांखे सोडियम क्लोराइड जेको असां कॉमन सॉल्ट ऐं हिनखे ॿियो छा चवंदा आहियूं टेबल सॉल्ट
जेको डेली रूटीन में असां यूज़ कयूं था, इहो छा आहे असांजो सोडियम क्लोराइड। देन आहे वॉशिंग सोडा इज़ कंपाउंड ऑफ कार्बन एंड ऑक्सीजन। हाणे वॉशिंग सोडा जो जेको एक्चुअल फार्मूलो आहे उहो आहे सोडियम कार्बोनेट, ठीकु आहे। ऐं इहो कंपाउंड छा जो आहे, असां छा था चऊं, ऑक्सीजन एंड कार्बन जो, ठीकु आहे, ओके। देन था अची वञूं कॉम्बिनेशन ऑफ सब्सटेंसिस विच इज़ नॉट कंबाइंड केमिकली कॉल्ड मिक्सचर। हाणे वरी मिक्सचर ऐं कंपाउंड खे में थोरो जेकॾहिं डिफरेंस कयूं त मिक्सचर छा हूंदो आहे, केमिकली बॉन्डेड या केमिकली उन्हनि जी कॉम्बिनेशन न थींदी आहे को बि मिक्सचर। जीअं सिंपली असां चऊं त पाणी आहे ऐं उन में सॉल्ट जेको हल था कयूं त उहो केमिकली हिक ॿिए सां मिक्सअप नथा थियनि, ठीकु आहे। जॾहिं एवोपरेशन प्रोसेस कंदासीं त असांखे सॉल्ट अलॻि हालत में मिलंदो ऐं पाणी अलॻि हालत में उनजो एवोपरेट थी वेंदो, ठीकु आहे। पर जॾहिं कंपाउंड ते था अचूं त कंपाउंड वरी छा हूंदो आहे, केमिकली बॉन्डेड हूंदो आहे हिक ॿिए सां, ठीकु आहे। देन अची वञो अ मिक्सचर कैन बी सेपरेटेड इनटू कंपोनेंट्स बाय फिजिकल मेथड। माने फिजिकली को बि मेथड यूज़ करे सघूं था, सिंपली जेको चऊं था एवोपरेशन मेथड, इहो बि असांजो फिजिकल मेथड आहे। उन जे थ्रू असां मिक्सचर खे छा करे सघूं था, सेपरेट आउट करे सघूं था। अ कंपाउंड कैन बी ब्रोकन डाउन इनटू इट्स कंपोनेंट बाय केमिकल मेथड। छो, छाकाणि त असांखे ख़बर आहे कंपाउंड में जेके पाण में जेके मालिक्यूल्स हूंदा या एलिमेंट्स हूंदा पाण में जेके कंबाइन थियल हूंदा उहे थ्रू केमिकल बॉन्ड जे थ्रू हूंदा। देन आहे कंपोनेंट्स ऑफ मिक्सचर आर नॉट मिक्सड इन फिक्स्ड रेशो। कंपोनेंट्स ऑफ मिक्सचर, हाणे जीअं चऊं था मिक्सचर आहे उहो फिजिकली हिकिड़ो माने मिक्सअप थिए थो, केमिकली हुन में का बि नथी थिए त उनजो को बि फिक्स रेशो न आहे, ठीकु आहे। देन अची वञो कंपोनेंट्स ऑफ कंपाउंड आर मिक्सड इन फिक्स रेशो। येस, छो फिक्स रेशो में, छाकाणि त हू जेको आहे केमिकली बॉन्डेड थिया थियनि। छा में कंपाउंड में छा थो थिए, केमिकली बॉन्डिंग थी थिए। देन आहे उन खां पोइ एयर इज़ अ मिक्सचर ऑफ गैसेस। सो मेनी गैसेस आर प्रेजेंट इन एयर। पर मेन गैसेस असांजूं कहिड़ियूं आहिनि एयर में प्रेजेंट, जेके आहिनि हिकिड़ी नाइट्रोजन आहे, हिकिड़ी ऑक्सीजन आहे, स्मॉल अमाउंट छा जो आहे असांजो प्रेजेंट कार्बन डाइऑक्साइड जो आहे, ऐं ॿियो असां वटि उन में छा प्रेजेंट आहे, नियॉन गैस, हाइड्रोजन गैस असांजे एयर में प्रेजेंट आहे। देन अची वञूं था हाउ मच परसेंटेज इन नाइट्रोजन इज़ प्रेजेंट इन एयर। माने जेकॾहिं वधि में वधि अमाउंट ॾिठो वञे त नाइट्रोजन जो जेको आहे न एयर में प्रेजेंट हूंदो आहे, उहो केतिरो आहे, 78% हूंदी जेका आहे उहा कहिड़ी असांजी नाइट्रोजन गैस हूंदी, ठीकु आहे, N2। देन अची वञो हाउ मच परसेंटेज ऑक्सीजन इज़ प्रेजेंट इन एयर। जेकॾहिं ऑक्सीजन ते अची वञूं जेका असां इनटेक कयूं था उहा केतिरी परसेंटेज आहे, 21% आहे। केतिरी परसेंटेज, 21%। अच्छा, उन खां पोइ आहे हाउ मच परसेंटेज कार्बन डाइऑक्साइड इज़ प्रेजेंट इन एयर, 0.037%। हाणे असांखे एतिरी ख़बर पइजी वई त मतिलबु असांजे एयर में कहिड़ियूं कहिड़ियूं गैसिस मौजूदु आहिनि। हिकिड़ी असांजी नाइट्रोजन मौजूदु आहे, हिकिड़ी असांजी ऑक्सीजन मौजूदु आहे, हिकिड़ी असांजी कार्बन डाइऑक्साइड मौजूदु आहे, ऐं सम अमाउंट छा जो आहे, हाइड्रोजन एंड नियान जो। देन आहे हाउ स्टील मेड ऑफ आयरन एंड कार्बन इज़ एन एग्जाम्पल ऑफ मिक्सचर। अच्छा, स्टील जेको मेड अप छा जो हूंदो आहे, आयरन एंड कार्बन जो, इज़ एन एग्जाम्पल ऑफ मिक्सचर। छो, छाकाणि हिननि में का बि केमिकल बॉन्डिंग न थींदी आहे, ठीकु आहे। फिज़िकली हिक ॿिए सां हूंदा आहिनि, बाक़ी केमिकली हिननि में बॉन्डिंग न थींदी आहे, तॾहिं हिनखे इहो एग्जाम्पल छा जो आहे, असांजो मिक्सचर जो एग्जाम्पल आहे। अ प्रोसेस ऑफ सेपरेटिंग इनसॉल्यूबल सॉलिड्स फ्रॉम ए मिक्सचर इज़ कॉल्ड फिल्ट्रेशन। हाणे फिल्ट्रेशन उहो प्रोसेस आहे जंहिंजे थ्रू असां कंहिं बि सॉल्यूशन मां माने जेके उहे सब्सटेंस जेके आहिनि सेपरेट आउट करे सघूं जेके इनसॉल्यूबल हुजनि, ठीकु आहे, उहे ईज़िली छा करे सघंदासीं, उन मां सेपरेट आउट करे सघंदासीं। अ प्रोसेस ऑफ सेपरेटिंग अ सॉल्ट सॉल्यूशन टू ऑब्टेन क्रिस्टल इज़ कॉल्ड क्रिस्टलाइजेशन। हाणे सिंपली चऊं क्रिस्टलाइजेशन उहो प्रोसेस आहे जंहिंमें असांखे लास्ट में छा मिलनि, क्रिस्टल्स मिलनि। by separating a salt solution is called crystallization, which process is used to get back the solid substance from a solution, crystallization। माने इन प्रोसेस जे थ्रू असां सॉलिड फॉर्म में जेको असांजा पंहिंजा क्रिस्टल हुआ उहो वरी सेम हालत में असांखे मिली सघंदा। देन आहे अ प्रोसेस इन विच लिक्विड इज़ प्यूरिफाइड इज़ कॉल्ड डिस्टिलेशन। जेको सिंपल चवंदा आहियूं डिस्टिल्ड वाटर, त उन में छा कंदा आहियूं, असां उन लिक्विड जी प्यूरिफिकेशन कंदा आहियूं, या असां चऊं उन जी फिल्ट्रेशन कंदा आहियूं, तॾहिं बि असां उन प्रोसेस खे छा चवंदासीं, डिस्टिलेशन।
a process in which solid is purified is called sublimation. हाँ sublimation पाण छा आहे? It is a process in which solid directly converted into gases form. This process is called sublimation. Then I a method that is used to separate colored chemical or substance is called paper chromatography. हाणे मां थोड़ो तव्हांखे पेपर क्रोमेटोग्राफी के बारे में ॿुधाईंदम. इज़ एन एनालिटिक पेपर क्रोमेटोग्राफी छा आहे? इज़ एन एनालिटिकल मेथड आहे यूज टू सेपरेट कलर्ड केमिकल्स आर सब्सटेंसेस. ठीकु आहे. पेपर क्रोमेटोग्राफी छा आहे? इज़ एन एनालिटिकल मेथड यूज टू सेपरेट कलर्ड केमिकल्स आर सब्सटेंसेस. ओके, इहा एक्चुअली एनालिटिकल केमिस्ट्री सां बिलोंग थी करे. ठीकु आहे. अच्छा, उन खां पोइ क्वेश्चन, कार्बन डाइऑक्साइड कंसिस्ट ऑफ हाउ मेनी एटम्स ऑफ कार्बन. कार्बन डाइऑक्साइड जो जेकर मालिकुलर फार्मूलो ॾिसंदासीं त CO2 आहे. तंहिं करे हुन में जेको कार्बन जी प्रेजेंस आहे उहो केतिरे एटम्स जी आहे? हिकिड़ो एटम मौजूदु आहे. ठीकु आहे. देन आहे कार्बन डाइऑक्साइड कंसिस्ट ऑफ हाउ मेनी एटम्स ऑफ ऑक्सीजन. वरी साॻियो हुन जो मालिकुलर CO2 आहे त ऑक्सीजन जा एटम्स घणा मौजूदु आहिनि? 2 एटम्स मौजूदु आहिनि. देन आहे केमिकल फार्मूला ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज़ CO2. ठीकु आहे. हीअ असांजी क्लास हुई 6 क्लास हुई. उन जो लेक्चर चैप्टर नंबर 5 ऐं लेक्चर जेको आहे 4 आहे. ठीकु आहे. उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो जेको हीउ लेक्चर पसंदि आयो हूंदो. जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो आहे त तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल खे, ऐं पंहिंजी राय खां बि आगाह कंदा रहंदा. अच्छा, लास्ट में जेको आहे मां तव्हांखे जेको आहे हीअ हिकिड़ी लिंक असां शेयर कंदासीं, लर्न विथ इंजीनियर रिज़वान अब्बासी. उनखे तव्हां ज़रूरु लाइक एंड सब्सक्राइब कजो, छाकाणि त उन में तव्हांखे तमामु घणियूं मैथमेटिक्स जूं ट्रिक्स मिलंदियूं. उन खां अलावा जेका तव्हांजी साइंस आहे उहा तव्हांखे ब्रीफली माने एक्सप्लेन कई वेंदी इंशाल्लाह. ठीकु आहे. ओके, अल्लाह हाफ़िज़.